पीपल्स पार्टी इमरान खान के कानूनी नोटिस सुम्हाणे छॾियो आहे। 14 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी वठण जी बि घुर कई वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां PTI चेयरमैन इमरान खान ना 10 अरब जे हर्जाणे जो नोटिस सुम्हाणियो वियो आहे। इमरान खान जे इल्ज़ामनि सबबि आसिफ ज़रदारी जी साख खे नुक़सानु पहुतो आहे। नोटिस में ॼाणायो वियो, इमरान खान पंहिंजे वीडियो ख़िताब में आसिफ ज़रदारी ते इल्ज़ाम हया हुआ त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी इमरान खान खे माराइण जे लाइ दहशतगर्द तंज़ीम खे पैसा ॾिना आहिनि। पीपल्स पार्टी इमरान खान जे इन्हनि इल्ज़ामनि खां पोइ कानूनी नोटिस सुम्हाणे छॾियो। 14 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी वठण जी घुर कई वई आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां PTI चेयरमैन इमरान खान ना 10 अरब जे हर्जाणे जो नोटिस मोकिलियो वियो आहे। इमरान खान जे इल्ज़ामनि सबबि आसिफ ज़रदारी जी साख खे नुक़सानु पहुतो। नोटिस में इहो चयो वियो आहे त इमरान खान 14 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी न वरिती त इन हर्जाणे जे हवाले सां कानूनी कार्रवाई अॻिते वधाई वेंदी। नोटिस में इहो ॼाणायो वियो आहे त इमरान खान पंहिंजे वीडियो ख़िताब में आसिफ ज़रदारी ते कूड़ा इल्ज़ाम हया, जंहिं सबबि आसिफ ज़रदारी जी साख मुतासिर थी आहे। नज़ीर मेमण खां तफ़सील मालूम कयूं था। नज़ीर, वधीक आगाह कजो न हर्जाणे जे नोटिस बाबति। बिल्कुल ही तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान पारां आसिफ ज़रदारी जे प्लान सी तहत जो कत्ल करण जो इल्ज़ाम लगायो वियो, उन ते अॻूणे सदर आसिफ ज़रदारी इमरान खान के 10 अरब रुपया हर्जाणे जो कानूनी नोटिस आहे उहो मोकिले छॾियो आहे। जॾहिं त अॻूणे सदर आसिफ तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान न्याज़ी के कानूनी नोटिस जो आहे उहो मोकिलियो आहे। कानूनी नोटिस जो आहे उहो फारूक नायक एसोसिएशन जेका आहे उन जे ज़रिए मोकिलियो वियो आहे। कानूनी नोटिस में ॼाणायो वियो आहे त इमरान खान 27 जनवरी ते आसिफ ज़रदारी ते जेको आहे उहो हमले जो इल्ज़ाम लगायो आहे। इमरान खान जे बेबुनियाद ऐं कूड़े इल्ज़ामनि सबबि आसिफ ज़रदारी जेका साख आहे उनखे नुक़सानु पहुतो आहे। इमरान खान 14 ॾींहनि में गैर मशरूत माफ़ी वठे। ॿी सूरत में इमरान खान ख़िलाफ़ जेको आहे पाकिस्तान ऐं इंग्लैंड में जेको आहे उहा कानूनी कार्रवाई कई वेंदी। इहो कानूनी जेको नोटिस आहे हुन में मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे। वाज़े रहे त इमरान खान 27 जनवरी ते मुख़्तलिफ़ चैनल्स के वीडियो लिंक ज़रिए खिताब में आसिफ ज़रदारी ते प्लान सी तहत कत्ल करण जो जेके इल्ज़ाम आहे उहो लगायो वियो। उन सिलसिले में अॼु जेको अॻूणे आसिफ अली ज़रदारी जेको आहे उहो इमरान खान खे 10 अरब रुपया हर्जाणे जेको आहे कानूनी नोटिस मोकिले छॾियो आहे। नज़ीर